लाड़काने में जीडीए ऐं जेयूआईएफ जे अॻुवाणनि सिंध में थियल मकानी चूंडुनि जी पहिरें मरहले में धांधलीअ जा इल्ज़ाम हणंदे चूंडूं ॿीहर कराइण जो मुतालबो करे छॾियो। एसएस न्यूज़ जे ब्यूरो चीफ राजा मक्सीअ मूजिबि जीडीए जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी ऐं लाड़काणो अवामी इतिहाद जे कन्वेनर डॉक्टर सफ़दर अली अब्बासी, जेयूआई सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद ख़ालिद महमूद सुमरो, एमपीए लाड़काणो मुअज़्ज़म अली अब्बासी, जेयूआई ज़िले लाड़काणे जे अमीर मौलाना नासिर ख़ालिद महमूद सुमरो ऐं ॿियनि लाड़काणो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़िले लाड़काणे में कंबर शहदाद कोट में गुज़िरियल ॾींहुं मकानी इदारनि जे थियल चूंड सरासर धांधलीअ जी पैदावार हुई। चूंडुनि वारे ॾींहुं इलेक्शन कमीशन जी दावा कूड़ी साबित थी, वोटर ग़ाइब हुआ, पोलिंग स्टेशनूं बि न हुयूं। हुननि चयो आहे त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत 18 ग्रेड जे आरओज़ जी जाइ ते 14 ग्रेड जे ऑफिसरनि खे मुक़ररु कयो हुयो, जिन जे हर महाज़ ते पीपीए जे उम्मीदवारनि खे सपोर्ट कई। हुननि वधीक चयो आहे त असां मुतालबो करियूं था त इलेक्शन कमीशन सुठे नमूने सां तयारी करे ॿीहर चूंडूं कराए। हिन इलेक्शन खे असां मुकमल तौर ते रद्द करे रहिया आहियूं। उन मौक़े ते जेयूआई अॻुवाण मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त जेयूआई जीडीए ऐं एमक्यूएम समेत मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमातुनि सां सलाह मशवरा करण खां पोइ ईंदड़ इलेक्शन जो मुकमल तौर ते बाइकाट कंदी। हुननि चयो आहे त असां बलदियाती इलेक्शन खे रद्द कंदे वज़ीर आज़म पाकिस्तान मियां शहबाज शरीफ़ खां मुतालबो करियूं था त हू आसिफ अली ज़रदारीअ खां पुछाणो करे ऐं सिंध जे अवाम सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त असां पार्टी सरबराह मौलाना फज़लुर रहमान खे पिणु अपील करियूं था त अहिड़ी नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठी इत्तिहादी हुकूमत सां ॻाल्हियूं करे।